नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के इस्लामाबाद में खबर ॾींदाड़ तो उसामा सती कतल केस में जांच ऑफिसर मूजिब जवाबदारन ॾोह जो इतराफ़ करे वरितो है त संदन हथां बेगुनाह नौजवान कतल थियो है। इस्लामाबाद जी दहशतगर्दी जी अंत वारी अदालत में उसामा सती कतल केस जी ॿुधणी थी, जंहिं सिलसिले में पुलिस जवाबदारन जी जिस्मानी रिमांड ख़त्म थियण ते केस अदालत जे आॾो पेश कयो। ॿुधणी जी शुरूआत ते दहशतगर्दी जी अंत वारे अदालत जे जज राजा जवाद अब्बास जांच ऑफिसर खां पुछो त केस में कहिड़ी अॻुभराई थी आहे, जंहिं ते जांच ऑफिसर अदालत के बुधायो जवाबदारन ॾोह जो इतराफ़ करे वरितो है त संदन हथां बेगुनाह शहरी कतल थियो है। अदालत पुछाणो कयो त छा अवां जवाबदारन जो बयान कलम बंद करे वरितो है त उन ते जांच ऑफिसर बुधायो त अञा ताईं जवाबदारन जो मैजिस्ट्रेट जी साम्हूं बयान कलम बंद नाहे थी सघियो। GIT जे जांच मुकम्मल करण जे लाइ वधीक जिस्मानी रिमांड घुर्जे, उन करे जवाबदारन जी जिस्मानी रिमांड में 5 ॾींहं जी वाद कई वञे। जवाबदारन जो 364 जो एतराफ़ी बयान भी वरितो वेंदो। जांच ऑफिसर जी अस्तहा ते अदालत 5 जवाबदारन जी जिस्मानी रिमांड में 5 ॾींहं जी वाद करे छॾी ऐं जवाबदारन के 18 जनवरी ते पेश करण जो हुक्म ॾिनो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।